हिंगोरजा थाने जी हद गोठ मोहम्मद मोरियल भुट्टो मां 12 डी अग घर ॿाहिरां रांद कंदे मुबैना तौर अगवा थियल मासूम बारड़े गुलाम जाफर भुट्टो बाज़ियाब न थी सघियो। संदसि बाज़ियाबी लाइ वारसन ऐं जस्कम कारकुननि प्रेस क्लब खां पंजहटी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। उन ई हवाले सां ॾिसूं था सिकंदर अली तुनियोक जी हीअ रिपोर्ट। हिंगोरजा थाने जी हद गोठ मोहम्मद मोरियल भुट्टो मां 12 ॾींहं अॻु घर ॿाहिरां रांदि कंदे मुबीना तौर अगवा थियल मोहम्मद सादिक भुट्टो जो 4 साला मौसूम नीगर गुलाम जाफर भुट्टो जे बाज़ियाबी लाइ जिस्म जे सॾ ते प्रेस क्लब खां हिंगोरजा शहर जे पंजहटी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाजी रैलीअ में नीगर जे वारसनि, सियासी समाजी माण्हुनि, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां एहतिजाज कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो था, असां महिरबानी करे असांखे बचड़ो आज़ाद कयो वञे। कंहिं बि असांखे MP या MN कंहिं बि तावन न कयो आहे, कंहिं बि दिलदारी न ॾिनी आहे। जे दिलदारी ॾियनि हा त दिलि थधी थी पए आहे। असां ॾे केर बि हींअर ताईं लड़ी न आयो आहे। 12 ॾींहं गुज़रण ते असांखे पंहिंजो बचो जाफर अली आज़ाद खपे। अॼु हिंगोरजा में ही धरणो हणी मासूम जाफर भुट्टो जी बाज़ियाबी लाइ दाहूं ऐं कूकूं करे रहिया आहियूं, पर ही इंतज़ामिया ही अघोर निंड सिटा पिया आहिनि ऐं सॼी सिंध अॼु झंग जे कानून में तब्दील थी चुकी आहे ऐं कंहिं बि शहर जी इज़त जान ऐं माल जेको आहे महफ़ूज़ न आहे। ॾींहं ॾिठे जो जेको आहे धाड़ा ऐं जेको आहे सो माण्हू फिरे जेको आहे सो उन्हनि खे गोलियूं था, उन्हनि खे मारनि था, पर ही इंतज़ामिया जेको आहे सो मुकम्मल तौर ते जेको आहे सो नाकाम थी चुकी आहे। असीं पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ सम्झी अॼु क़ौमी कारकुन जी हैसियत में मासूम जाफर भुट्टो जी आज़ादी जे लाइ अॼु हिते असीं धरणो हयूं आहे। अॼु ही असांजो एहतिजाज हिते सिर्फ़ु थाणे जे अॻियां न आहे, हिन एहतिजाज खे असां वधाए बि सघूं था। त इहो असां पुरज़ोर हिन अपील था कयूं त जाफर भुट्टो खे हिकदमि आज़ाद करे वारसनि जे हवाले करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त हीउ एहतिजाज अञा बि अॻिते वधायो वेंदो। त हद जे सूबेदार खे या का बि जुआ नथी चुरे त उन्हनि माण्हुनि जी वञी हिफ़ाज़त करे, उन्हनि माण्हुनि मां बेचैनी करे असांजी घुर आहे त मासूम जाफर भुट्टो खे आज़ाद करे वालदेन मां बेचैनी ख़तमु। जाफर गुलाम जाफर भुट्टे जे अगवा थी वञण खां पोइ नंढा मौसूम ॿार जेके आहिनि स्कूल वञण वारा उहे डिॼनि था, स्कूल वञण जे लाइ तयारु न आहिनि। का बि रोडनि ते या रस्ते ते का मोटर साइकिल या माण्हू ॾिसनि था यकदमि रोई घरनि जे तरफ़ अचनि था, जो स्कूल जी हाज़िरी बि घटिजी वई आहे। ऐं सुबुह शाम जेको आहे ॻोठ में रोज़ राड़ो आहे। असांजो एहतिजाज गुलाम जाफर भुट्टे खे आज़ाद करण जे लाइ आहे। एहतिजाज कंदड़नि आईजी सिंध, DIG सखर ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त मौसूम नीगर गुलाम जाफर भुट्टो खे बाज़ियाब कराए वारसनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन जमशेद अहमद तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।